ख़बर मां शेख नालू कराची का सिंध हुकूमत जो ट्रांसपोर्ट निज़ाम के जदीद बनाइण जो फ़ैसिलो सूबे में रूट परमिट्स ऐं गाॾियुनि जी फिटनेस सर्टिफिकेटनि खे मुकमल डिजिटल करण जो फ़ैसिलो। सिंध में रूट परमिट्स ऐं फिटनेस सर्टिफिकेटनि जी डिजिटाइज़ेशन लाइ 3 जुलाई 2026 आख़िरी तारीख़ मुक़रर। ट्रांसपोर्ट ऐं मास ट्रांज़िट खाते तरफ़ां लाॻापियल इदारनि खे बाज़ाब्ता हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि। शर्जील इनाम मेमर जो इहो चवणु आहे दस्तावेज़नि जी तस्दीक खे आसान ऐं महफ़ूज़ बणाइण लाइ निज़ाम मुकमल ऑटो ऐं डिजिटल कयो पियो वञे। सीनियर वज़ीर जो चवणु आहे कमर्शियल गाॾियुनि जा सभु रूट परमिट ऐं फिटनेस सर्टिफिकेट डिजिटल सिस्टम में मुंतक़िल कया वञनि। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमर जो चवणु आहे त हर गाॾी मालिक ऐं ट्रांसपोर्टर खे ऑनलाइन ऐं क़ाबिल तस्दीक दस्तावेज़ फ़राहम कया वेंदा। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमर तरफ़ां अख़्तियारनि खे पंहिंजे इलाइक़नि में अमल जल्द मुकमल करण जी हिदायत की वई। सभिनी ट्रांसपोर्टरनि खे वक़्त सर आगाही ॾियण ऐं रजिस्ट्रेशन शुरू करण जी हिदायत पिणु कई वई आहे। फील्ड ऑफिसुनि खे रोज़ानो 1000 दाख़िला मुकमल करण जा हुकुम ॾिना विया। 3 जून 2026 खां पोइ समूरा मैनुअल रूट परमिट्स ऐं फिटनेस सर्टिफिकेट ग़ैर असराइता थी वेंदा। मुक़रर तारीख़ खां पोइ सिर्फ़ डिजिटल दस्तावेज़ क़बूल कया वेंदा। भनकड़ी ते कार्रवाई थींदी। सिंध हुकूमत ट्रांसपोर्ट शोबे में जदीद टेक्नोलॉजी खे हथी ॾेई रही आहे। डिजिटलाइज़ेशन सां शहरियुनि ऐं ट्रांसपोर्टरनि खे सहूलियत जालसाज़ी में घटिताई थींदी। सीनियर वज़ीर शर्जील मेमर जो इहो चवणु आहे सिंध में रूट परमिट्स ऐं फिटनेस सर्टिफिकेटनि जी डिजिटाइज़ेशन लाइ 3 जून 2026 आख़िरी तारीख़ मुक़रर। ट्रांसपोर्ट ऐं मास ट्रांज़िट खाते तरफ़ां लाॻापियल इदारनि खे बाज़ाब्ता हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि। दस्तावेज़नि जी तस्दीक खे आसान ऐं महफ़ूज़ बणाइण लाइ निज़ाम मुकमल ऑटो ऐं डिजिटल कयो पियो वञे। सीनियर वज़ीर जो इहो चवणु आहे कमर्शियल गाॾियुनि जा सभु रूट परमिट ऐं फिटनेस सर्टिफिकेट डिजिटल सिस्टम में मुंतक़िल कया पिया वञनि। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमर जो चवणु आहे हर गाॾी मालिक ऐं ट्रांसपोर्टर खे ऑनलाइन ऐं क़ाबिल तस्दीक दस्तावेज़ फ़राहम कया वेंदा। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमर तरफ़ां इख़्तियारनि खे पंहिंजे इलाइक़नि में अमल जल्द मुकमल करण जी हिदायत कई वई आहे। सिंध ट्रांसपोर्ट सभिनी ट्रांसपोर्टरनि खे वक़्त सिर आगाही ॾियण ऐं रजिस्ट्रेशन शुरू करण जी हिदायत पिणु कई वई आहे। शर्जील मेमर जो चवणु आहे फील्ड ऑफिसुनि खे रोज़ानो 1000 दाख़िला मुकमल करण जा हुकुम आहिनि। 3 जून 2026 खां पोइ समूरा मैनुअल रूट परमिट्स ऐं फिटनेस सर्टिफिकेट ग़ैर असराइता थी वेंदा।